बेहतरीन लफ़्ज़नि जी चूंड कई आहे मुंहिंजे प्यारे भाउ महबूब दोस्त मोहम्मद अली राय में शहर नंगकोट खां। हिकु ॾींहुं ॿुधाइण लॻी त ज़िंदगी उहो रहिजी वियल ख़त आहे। हिकु ॾींहुं ॿुधाइण लॻी त ज़िंदगी उहो रहिजी वियल ख़त आहे जंहिंखे अॼु ॾींहं ताईं को नक़ाद नाहे मिलियो। वरी कॾहिं चवंदी आहे त ज़िंदगी हिकु साइकिल आहे जंहिंजा फीता गुरबत खाई वई आहे। बहरहाल उहो ज़िंदगी खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां गारियूं ॾींदी आहे। जॾहिं थकिजी पवंदी आहे त थधो साहु भरे चवंदी आहे ज़िंदगी मुंहिंजे लुड़कनि खां 4 सदियूं नंढड़ी आहे। ज़िंदगी उन फ़क़ीर जो ख़ाली कशकोल आहे जंहिंखे बुख पिनाइण ते मजबूर कंदी आहे। ज़िंदगी उन कुंवारे चपनि जी चुमी आहे जंहिंखे अॼु ताईं कंहिं चुमियो ई नाहे। ज़िंदगी उन कुठल कूक जो नालो आहे जंहिं ते वॾेरे जी बंदूक नालो रखी वेंदी आहे। बहरहाल असांजो बहस कंहिं नतीजे ताईं नाहे पहुचंदो।